पीटीआई कॾहिं सिविल नाफ़रमानी ऐं कॾहिं ॻाल्हियूं करणु चाहिनि था। उन्हनि जेको माहौल जोड़ियो आहे उन में नतीजो ॾींदड़ ॻाल्हियूं नथियूं थियनि। निजी टीवी सां ॻाल्हाईंदे बचाव वरी वज़ीर ख़्वाजा आसिफ चयो आहे त यूनान हादसो असांजे सिस्टम जी नाकामी आहे। यूनान ॿेड़ी हादसे में एक पाकिस्तानी फौत ऐं 47 ॼणनि खे बचायो वियो। पॾे खाते जे तर्जमान मुमताज़ बलोच जी तस्दीक। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी हिदायतनि ते यूनान में हंगामी सूरतहाल खे मुंहुं ॾियण पाकिस्तानी सफ़ारतखाने में सेल क़ाइम। पॾे ही तर्जमान मुमताज़ बलोच जो चवणु आहे त हादसे जो शिकार थियल ॿेड़ी लीबिया खां रवानी थी हुई। ॿेड़ी में पाकिस्तान समेत 79 ॼणा सवार हुआ। 47 पाकिस्तानी शहरियुनि खे बचायो वियो। 40 अञा ताईं गुम आहिनि। पॾे ही खाते हादसे जी मालूमात लाइ हेल्पलाइन बि क़ाइम करे छॾियो। सदर आसिफ अली ज़रदारी ऐं वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो ॿेड़ी हादसे में क़ीमती जाननि जे ज़ाया थियण ते ॾुख जो इज़हार। वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी एडिशनल घरू सेक्रेटरी जी सरबराही में जांच कमेटी जोड़े छॾी। कमेटी 5 ॾींहनि में रिपोर्ट पेश कंदी। मोहसिन नक़वी चयो त इंसानी स्मगलिंग नाक़ाबिले बर्दाश्त ॾोह आहे। इंसानी स्मगलिंग में मुलविस माफ़िया केतिराई घर तबाह करे छॾिया। FIA माफ़िया ख़िलाफ़ मुल्कगीर एक्शन खणे। पीपल्स पार्टी वफ़ाक़ी काबीना जो पहिरियां बि हिस्सो न हुई, हाणे बि न थींदी। सेनेट चेयरमैन यूसुफ रज़ाक गिलानी जो इस्लामाबाद में मीडिया सां ॻाल्हियूं। चयाईं पीपल्स पार्टी सां हुकूमत जेको तहरीरी मुआहिदो कयो उन ते अमल कयो वञे। पीपल्स पार्टी जा इख़्तिलाफ़ हुआ जिन ते ॻाल्हियूं हलंदड़ आहिनि। हतमी ॻाल्हियुनि बाद सभिनी खे आगाह कयो वेंदो। सामूंडी फ़ौज जे सरबराह एडमिरल नवीद अशरफ पारां बहरीन जो दौरो। एडमिरल नवीद अशरफ जे आला फ़ौजी ऐं सिविल क़यादत सां मुलाक़ात। ISPR मूजिब नेवल चीफ जे बहरीन जे बादशाह हिमाद बिन ईसा अल ख़लीफ़ा सां तफ़सीली मुलाक़ात। दिफ़ाई सहकार ऐं ॿिन्ही मुल्कनि विच में लाॻापनि खे मुस्तहकम करण ते ख़यालनि जी ॾेवज। नेवल चीफ जे वज़ीर आज़म ऐं डिप्टी सुप्रीम कमांडर बहरीन डिफेंस फोर्सिस सां मुलाक़ात कई। मुलाक़ात में गॾियल दिफ़ाई लाॻापनि ते तफ़सीली सलाह मशवरो कयो वियो। नेवल चीफ जे बहरीन फोर्सिस नेशनल गार्ड ऐं कमांडर रॉयल बहरीन नेवल फोर्सिस सां मुलाक़ात। सिक्योरिटी मामलनि ऐं ॿितरफ़नि दिफ़ाई सहकार खे वधाइण बाबति ख़यालनि जी ॾेवज कई वई। ISPR मूजिब नेवल चीफ जो दौरो ॿिन्ही मुल्कनि विच में लाॻापनि खे वधीक हथी वठाईंदो। पोलियो जो ख़ात्मो वॾो चैलेंज आहे। ख़ात्मो करे ई सुख जो साह खणंदासीं। पोलियो ख़िलाफ़ जंग में आलमी इदारा बि शरीक आहिनि। पोलियो जा 60 नवां केस साम्हूं अचणु हिकु वॾो चैलेंज आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो इस्लामाबाद में पोलियो ख़ात्मे बाबति तक़रीब खे ख़िताब। चवे थो सऊदी बिलगैर्स फाउंडेशन ऐं WHO पारां सहकार तारीफ़ जोॻो आहे। समूरे पाकिस्तान में पोलियो ख़िलाफ़ जंग खटींदासीं। ॿारनि खे पोलियो खां बचाव वारा फुड़ा पीआरण वारी मुहिम जी शुरूआत कई आहे। वारसनि खे दरख़्वास्त आहे त ॿारनि खे पोलियो जा फुड़ा पीआरे मुहिम में मदद कनि। हिक सूबे में हुकूमत करण वारी पार्टी बार बार वफ़ाक़ ते हमला करे रही आहे। वज़ीर आज़म जे सियासी मामलनि वारे सलाहकार राणा सनाउल्ला जी PTI ते सख़्त तनक़ीद। चयाईं मुल्क नफ़रत न भाईचारे जे बुनियाद ते ठहियो आहे। KP खां वफ़ाक़ ते 2 भेरा हमला कया विया। नौजवाननि खे ॻाल्हियूं सेखारियूं वयूं। मुल्क मां नफ़रत जी सियासत ख़तमु करणी पवंदी। खैबर पख्तूनख्वा जे वज़ीर आला अली अमीन गंडापुर चयो आहे त असांजो मुतालबो आहे त बानी PTI खे आज़ाद ऐं मैंडेट वापसि कयो वञे। तहरीक जे हवाले सां बानी जेको बि फ़ैसिलो कंदो उन ते अमल कंदासीं। नून लीग ऐं पीपल्स पार्टी मुल्क खे नुक़सान पहुचाए रहियूं आहिनि। उन्हनि जो अहिड़ो अंजाम थींदो जेको तारीख़ जो हिसो बणिजी वेंदो। सूबाई हुकूमत अमन अमान लाइ क़दम खणी रही आहे। दहशतगर्दी खे कंट्रोल करे वठंदासीं। सुलज़मा वारे वफ़ाक़ी वज़ीर अता तारड़ चयो आहे त PTI वारा पहिरीं माण्हुनि खे तशद्दुद लाइ भड़काईंदा आहिनि, पोइ पाण भॼी वेंदा आहिनि। हुननि खे एहतिजाजी रैलियुनि ऐं धरणनि खां सवाइ ॿियो कमु नाहे। खैबर पख्तूनख्वा जे वज़ीर आला अली अमीन गंडापुर जा इल्ज़ाम कूड़ ते ॿधल आहिनि।
वफाकी घरू वज़ीर मोहसिन नकवी जी रियास में सऊदी वज़ीर डॉक्टर ख़ालिद बिन अब्दुल्ला सां मुलाक़ात। पाक सऊदी ॿितरफ़नि लाॻापनि ते ख़यालनि जी ॾेवट। घरू वज़ीर मोहसिन नकवी चयो आहे त सऊदी अरब पाकिस्तान जो एतमाद जोॻो दोस्त आहे। सऊदी घरू वज़ीर डॉक्टर ख़ालिद अब्दुल्ला चयो त सऊदी जा पाकिस्तान सां इंतहाई गहरा लाॻापा आहिनि। कराची जी लियाकत नेशनल लाइब्रेरी में सते सिंध लिटरेचर फेस्टिवल जो ॿियों ऐं आख़िरी ॾिहाड़ो। रियासत ऐं समाज जे विच में जिदोजहद जे मौज़ू ते बहस। मुआशी माहिर केसर बंगाली चयो त रियासत कॾहिं बि अवाम जी नाहे रही। उहो सिलसिलो 1947 खां वठी अॼु बि जारी आहे। गाज़ी सलाहुद्दीन चयो आहे त रियासत माण्हुनि खां पैसा कढी कंपनियुनि खे अमीर बणाए थी। डॉक्टर रियाज़ शेख चयो त स्टॉक मार्केट बि हिकु माफ़िया आहे। प्रॉपर्टी डीलर माफ़िया आहिनि जेके अवाम खे लुटे रहिया आहिनि। कराची में जारी सिंध लिटरेचर फेस्टिवल में जदीद सिंध जूं सूरमियूं जे सेशन में मज़ाहमती औरतुनि जे किरदार ते बहस। रोमासा चांडियो आलिया बख्श थल्लो सोरठ सिंधु चयो आहे त मज़ाहमती औरत खे ॾुखियानि खे मुंहुं ॾियण लाइ हर क़िस्म जी ताक़त सां बि मुंहुं ॾियणो पवंदो। मज़ाहमती औरत जो किरदार हिकु मलाहण हुजे, हारियाणी हुजे तो, माई चंदू जो किरदार हुजे तो, उहो ई मज़ाहमती आहे। औरत हर सूरत में मज़ाहमती रही आहे। औरत ते वॾो जिबर थियो आहे ऐं थींदो पियो अचे। असां जेके कम कंदा आहियूं उन लाइ असांखे मुआवज़ो मिले थो। सुठो कम करण असांजी ज़िम्मेवारी आहे। IBA यूनिवर्सिटी जो चैलेंज न रुगो MD-CAT टेस्ट आहे। MD-CAT उन जे पोयां सालनि जूं कहाणियूं आहिनि। जेकर असां पंहिंजो क़िबलो दुरुस्त करियूं था त पेपर लीक न थींदो। IBA सखर जे वाइस चांसलर आसिफ शेख जूं सिंध अदबी मेले जे सेशन सफ़ीर सिंध में खिताब चयईं असांजो मक़सद पेपर लीक करण न हो, न रुगो MD-CAT टेस्ट पर ॿिया बि केतिरा इम्तिहान हली रहिया आहिनि। सिंध पुलिस ऐं अदलिया जा इम्तिहान हली रहिया आहिनि। जेसीं ताईं मां वाइस चांसलर आहियां मेरिट खे कुचलण न ॾींदुसि। मेरिट ख़िलाफ़ कुझु चवण खां अॻु इहो थो छॾींदुसि।